जाने फातिमा हसनत जमी खसालिही यानी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लो अलैहि व आलिही। हमदाई सनाखाबाद लायके सद इज़्ज़त व एहतराम जीवकार उलमा इकराम व हुफ़ाज़ इकराम व बिरादरान इस्लाम प्यारा मुसलमान भाईरो अजीज़ो दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जे पाक मुक़द्दस कलामा चंद कलिमात चंद मारूज़ात तवां प्यारन बुजुर्गन जे सामो तिलावत कया आहिनि, जिन जी रोशनी में चंद गुजारिशात चंद मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं अवां प्यारन मुसलमान भाइरन जी खिदमत में अर्ज करण जो इरादो आ। दुआ कंदा अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके रब करीम नाचीज़ दिना हकीर खे तिलावत कयल आयत करीमा जो तर्जुमो ऐं उन सां मुतालिक चंद मोहब्बत वारियूं ॻाल्हियूं अवां प्यारन मुसलमान भाइरन ताईं पहुचाइण जी रब मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए। बुधी करे समझी करे तवां सां सभिनि खे अल्लाह तबारक व तआला उन जे मथां अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। प्यारा दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह जो कोई अजीम शान प्रोग्राम नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मीलाद पाक के सिलसिले में मास्टर अब्दुल रशीद रूंजा, मास्टर वहीद मुराद खासकेली, मास्टर अब्दुल खालिक खासकेली ऐं अहले मोहल्ला जे तरफा मुनक्किद कयो वियो आ। अल्लाह ताला जी बारगाह में दुआ है जिन भी दोस्तन भाइरन जी तावन सां यो प्रोग्राम मुनक्किद थियो आ, रब करीम उन्हनि जे घर बार में रोजगार में बरकत और रहमत नसीब फरमाए। तवां असां जेके हिन पाक मुबारक भलारी महफिल में शरीक आहियूं, रब करीम तवां असां जी शिरकत पंहिंजी बारगाह में कबूल मंजूर फरमाए। प्यारा दोस्तों, आयत करीमा जे मफ़हूम ऐं माना खां पहिरीं मिली करे मुझे हबीब करीम जी बारगाह में दुरूद पाक जो नजरानो पेश करो तो मां तवां के अल्लाह जी कुरान जी माना बुधाया। मिली पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह। प्यारा मुसलमान भाइरो अजीजो दोस्तों, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम मजीद में इरशाद फरमायो, कद जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ऐ इंसानो बेशक आयो तवां वट अल्लाह जे तरफा नूर ऐं रोशन किताब। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, तमाम मुफस्सिरीन इकराम इन गाल जे मथा मुत्तफिक आहिनि त नूर था मुराद तुझो मुझो प्यारो महबूब है ऐं रोशन किताब का मुराद अल्लाह पाक जो पाक कुरान आहे। नूर का मुराद अल्लाह जो हबीबा ऐं रोशन किताब का मुराद कुरान करीम है। प्यारा दोस्तों बुजुर्गो, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सब का पेरी हिन कायनात में तुझे मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पैदा फरमायो आ। हदीस कुदसी में दुआ रब्बुल आलमीन इरशाद पे फरमाए,
कुन्तु कंज़ल मख्फियल फअहबब्तु अन उरिफा फखलक़तु नूर मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मां हिकड़ो लिखियल छुपियल खजानो हुयस मूंखे केर ॼाणण सुञाणण वारो कोन हो। पो पाण के ज़ाहिर करण जे लाइ पाण के सुञाणण जे लाइ मां रब करीम पंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे नूर के पैदा फरमायो हो। सुभान अल्लाह। रब तो फरमाए अब अकेलो हुयस मूंखे केर सुञाणण वारो कोन हो। पो अल्लाह ताला जी ज़ात सब का पेरी पंहिंजे नूर मां नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे नूर के पैदा फरमाए। रवायत में इंदो अल्लाह ताला पंहिंजे नूर मां मुठ भरे रब्बुल आलमीन फरमायो अना इश्को का व अंत इश्की या हबीबी मुंहिंजा महबूबा तो मुंहिंजी मोहब्बत आही मां रब करीम तो मोहम्मद करीम जी मोहब्बत आही। सुभान अल्लाह। हदीस पाक में इंदो एक मर्तबा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे सहाबा सां गॾु वेठा हा। हज़रत जाबिर रदी अल्लाह ताला अन्हु मुझे महबूब करीम जो जलील कदर सहाबिया अर्ज कन लगो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुके हिकड़े गाल बुधायो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सब का पेरे हिन कायनात ते के पैदा कयो मुझे पाक महबूब करीम फरमायो या जाबिर इन्नल्लाह ताला खलक कबल अल अशिया नूर नबीक मिन नूरिही। ओ मुझा प्यारा गुलाम जाबिर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सब का पेरी तुझे प्यारे महबूब करीम जे नूर मुबारक के पंहिंजे नूर में पैदा फरमायो। ओ प्यारा जाबिर रब्बुल आलमीन मुझे नूर मां जमीन बनाए आसमान बनायो सज बना चंड बना तारा बना शजर बना हजर बना जमादात बना जन्नत बनिया अल मकसद अल गर्ज हिन कायनात जो जर्रो जर्रो बना वारो रब्बुल आलमीन। पर मुझा प्यारा दोस्तों सदको तुझे मुझे पाक महबूब मोहम्मद करीम जो आहे। नारे तकबीर नारे रिसाला शान मुस्तफा जश्न ईद मिलादुन नबी उलमा अहले सुन्नत। प्यारा दोस्तों बनाने वारो अल्लाह ताला जी ज़ात पर सदको के राहे नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात बाबरकात हजरत अली अल मुर्तदा मुझे महबूब करीम जो सहाबिया हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम ते ईमान आने वारो प्यारो अली एक मर्तबा मुझे हबीब पाक के अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह अवा दुनिया में छा जेला आया अवा जे अचण जो मकसद छाए अवा छो दुनिया में आया। मुझे प्यारे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो ऐ प्यारा अली उल मुर्तदा जी इहो सवाल तो मां मोहम्मद करीम का कयो आ इहो सागी सवाल मां पंजे रब्बुल आलमीन का कयो मुझा मौला मुके छो तो बनायो आहे। त रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो ऐ मुझा प्यारा महबूबा जे कदे मां तोखे पैदा न करया हा त पंहिंजो रब हुअण बेज़ाहिर को न करया हा। हबीब ये पूरो जहान मां रब तुझे करे बनायो सब का पेरी पेरी अल्लाह ताला जी ज़ात तुझे मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के पैदा फरमा। ओ आदम अलैहिस्सलाम का पेरी
नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाता कुन्तु नबिय्यन आदम बैनल माए वत्तीन। ऐ मुझा गुलामो बुधी चरियो मां उन वक्त अल्लाह जे दरबार में नबी होयस जने हजरत आदम अला नबीना व अलैहिस्सलातु वस्सलाम अञा मटे ऐं पानी जे दरमियान में हां मां मोहम्मद करीम उन वक्त भी अल्लाह जे दरबार में नबी हुयस। हन वो केतरो पेरी हा वो रब तो जाने उन जो इल्म उन जो इदराक अल्लाह पाक के किया। बशरी तकाजा मुताबिक आदम अलैहिस्सलाम का पुछो यो प्यारा आदम तो के अल्लाह ताला जी जात बाबरकात अबुल बशर बनायो आहे। रब करीम जी जात बाबरकात मां इंसान जो हसब नसब हलायो आ। तवा बुधायो नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के कदे पैदा कयो वियो। हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम सजी गाल करे बुधाया। मुझा प्यारा दोस्तो अल्लाह ताला जी जात बाबरकात तुझे मुझे प्यारे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के कायनात का पेरी पैदा फरमायो आहे। जदे हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम के रब करीम जी जात बाबरकात पैदा फरमायो। अल्लाह ताला जी जात बाबरकात हजरत आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमाए करे तुझे मुझे प्यारे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो नूर मुबारक हजरत आदम अलैहिस्सलाम जी पुठी में रखियो आ। अल्लाह जो प्यारो नबी हजरत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जने हलंदा हा त 70,000 मलाइका आदम अलैहिस्सलाम जे पुठियां हलंदा हा। घना मलाइका 70,000 मलाइका पुठियां हलंदा। एक डी अल्लाह के अर्ज कई मुझा मौला ये 70,000 मलाइका मुझे पुठियां हलन था। रब करीम फरमायो मुझा प्यारा नबी आदम अलैहिस्सलाम तुझी पुठी में मां रब करीम पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफा जो नूर मुबारक रखाई। मुझे हबीब जो नूर आ उन नूर जी ज़ियारत कंदा है। अर्ज कई मुझा मौला जेकर तुझे महबूब जो नूर आ तो पो पुठी में न हुजे मुझी पेशानी में चिमका। अल्लाह ताला जी जात बाबरकात तुझे मुझे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नूर मुबारक आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में चमकायो आ। जदे आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो नूर मुबारक आयो आ त अल्लाह जा प्यारा मलाइका हजरत आदम अलैहिस्सलाम जे अग्यां घुमी आया। मुझा प्यारा दोस्तो वो अग्यां अग्यां हलंदा हा। हिकड़े ॾियारे अर्ज कई मौला अगे मलाइका पुठा हुंदा हाने अग्यां रब करीम फरमायो ऐ आदम अलैहिस्सलाम अगे तुझी पुठी में मुझे महबूब जो नूर हो। हाने मां रब करीम तुझी पेशानी में मुझे पाक हबीब जो नूर रखियो आहे। मिली पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी जात हजरत आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में जॾहिं नबी पाक जो नूर चमकायो अगे जेके मलाइका पुठियां हूंदा उहे साम्हूं अची पर सामू जो आया आदम अलैहिस्सलाम अग्यां वीदो हो तो मलाइका पुठिन पैरन ते हलंदा। ता आदम अलैहिस्सलाम के पुठी न थिए छो त आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में आमना जे लाल जो नूर चमकी रहियो आहे। बेअदबी थींदी ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो हिकड़े ॾाड़े आदम अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पाक के अर्ज कयो मुझा मौला ये जो को नूर मुझे पेशानी में रखियो आ मलाइका त दिसन प्या
पर माल तो दिसा अल्लाह ताला जी जात बा बरकात नबी पाक अलैहिस्सलातो सलाम जे नूर मुबारक हजरत आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में हजरत आदम अलैहिस्सलाम जे अंगूठन में चमकायो आहे। जडे आदम अलैहिस्सलाम जे अंगूठन मुबारकन में नबी करीम जो नूर मुबारक चमकियो आ आदम अलैहिस्सलाम पढ़े तो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह कलमों भी पढ़ी ए अंगूठा चुमी अखियन ते रखी। हाने न जडे अजान में मुझे महबूब करीम जो नालो मुबारक अचे त जेकॾहिं अंगूठा चुमी अखियुनि ते रखबा त पोइ इहो शिरक बिदत न आहे, आदम अलैहिस्सलाम जी सुन्नत। उन खां अलावा हदीस पाक में ईंदो आहे त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम मस्जिद नबवी में वेठा हा। हजरत बिलाल हबशिया मुझे महबूब फरमायो तानिया बिलाल लब्बैक या रसूल अल्लाह। मुझे महबूब करीम फरमायो बिलाल अजान दे। हजरत बिलाल हबशी अजान ॾिनी आहे। मुझा प्यारा असहाब सगोरा वेठा हा। जॾहिं हजरत बिलाल पढ़ियो आहे अशहदु अन्न मुहम्मदुर रसूलुल्लाह त सभ खां पहिरीं हजरत अबू बकर सिद्दीक पंहिंजा ॿई अंगूठा चुमी अखियुनि ते रखिया ऐं पढ़ण लॻो कुर्रतो ऐनी बिक या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह। अवां जो नालो मुबारक मां अबू बकर सिद्दीक जे अखियुनि जे थदकार आहे। मुंहिंजा प्यारा अज़ान ख़त्म थिया। मुझे महबूब करीम पंहिंजे गुलामन के फरमायो मल फाल मिसल फाल खलीली अना काइदुहु फिल जन्नह। मुझे हबीब करीम फरमायो ऐ मुझा प्यारा गुलामो जेको भी मुझो गुलाम इं कंदो जिया अबू बकर सिद्दीक कयो आहे याद रखो ओ मां मुस्तफा सां गॾु जन्नत में दाखिल थींदो। बी हदीस तो मुझे महबूब करीम फरमायो तो जेको मुझो बांग में अजान में नालो बुधी अंगूठा चुमी अखियुनि ते रखंदो उनखे ब फायदा थींदा। एक त दुनिया में अंधो कोन थींदो ऐं क़यामत जे ॾियारे मां मुस्तफा सां गॾु जन्नत में वेंदो। अल्लाह जे महबूब करीम जो नालो मुबारक नालो अहिड़ो आहे न मुहम्मद अल्लज़ी युहमदु बअद हम्दिन। मुहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी तारीफ़ पुछां तारीफ़ कई पई। यानी जिन्न छा इंसान छा मलाइक छा पर जंहिंजी खुद खुदा तारीफ़ करे उनखे मुहम्मद मुस्तफा चयो वेंदो आहे। जिनजी रब पाक तारीफ़ करे तॾहिं चइबो आहे ज़िक्र अज़कार सब फानी मुहम्मद जो ज़िक्र बाकी सबब ही थियो जो खुद अल्लाह सदन ही नात खाहे। सुभान अल्लाह मोहम्मद मुस्तफा आहे हबीबे के बेरिया आहे ओही इब्तदा आहे ओही इंतहा आहे। न दुनिया हुई न उक़बा हुई नहीं का चीज खलकल हुई नहीं का चीज खलकल हुई मगर अव्वल सबन का ही मगर अव्वल सबन का ही हबीबे दो जहां आहे वही इब्तदा आहे वही इंतहा आहे। सुभान अल्लाह। इब्तदा भी उन महबूब ते इंतहा भी उन महबूब थी।
मुझे महबूब करीम जे करे रब करीम जग जहान पैदा फरमाया। ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, मुझे हबीब करीम जे सदके मिलाद करण वारा खुदा जो कसम असा मुसलमान आयूं, असा औलाद आदम आयूं। असा जी बेड़ी त नबी पाक का सवा तरी ही न थी सके। जडे असा जे डाडे आदम अलैहिस्सलाम जी बेड़ी नबी पाक का बगैर को न तरे। दुआऊं त घुरई पे अल्लाह जे दरबार में बाडाई पे, इल्तजाऊं भी कहीं पे, आओ बुका भी कहीं पे, लुढ़क बिहारी पे। रब्बना ज़लमना अनफुसना व इल्लम तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल खासिरीन। अल्लाह ताला के अर्ज कई मुझा मौला मां जान जे मता जुल्म कयो अल्लाह मुके माफ फरमा। मुझा मौला जे कने तू माफ न फरमाई दे केर माफ फरमाई दो। मुझा प्यारा रोंदे रोंदे 350 या 450 साल अल्लाह जो प्यारो नबी हजरत आदम अलैहिस्सलाम रोंदो रहो। रुखसारन ते नील निशान बन जीवा, रुखसारन ते मुझा प्यारा नाला बन जीवा। हिकड़े डारे अल्लाह जो प्यारो नबी हलंदे हलंदे जडे मुझा प्यारा हिजाज मुकद्दस मक्के पाक में जबल रहमत ते पहुंचा। रब करीम फरमायो ओ प्यारा नबी आदम अलैहिस्सलाम हाने रब्बना ज़लमना वारी दुआ के छड़ अहलिया मां तो के हिकड़ी दुआ तो याद कराया। ओ दुआ उन दुआ जा कलिमात उन कलिमातन सा मां रब करीम का दुआ घुरो त मां रब तुझी दुआ कबूल फरमाया। सुभान अल्लाह। कुरान करीम में आहे वो कलिमात अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम के पान सिखाए। फतलक्का आदम मिन रब्बिही कलिमात तो इल्का फरमाया, यानी याद दियारा अल्लाह तबारक व तआला आदम अलैहिस्सलाम के वो कलमा जेकी पेरी आदम अलैहिस्सलाम डिठा हा या पढ़िया हा। अल्लाह ताला जी जात मां बरकत याद दियारा। ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो, आदम अलैहिस्सलाम के याद अची विया। जडे उहे कलिमात याद आया फौरन अल्लाह जी दरबार में दुआ जिला हत कई। अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका बिहक़्क़ि मुहम्मदिन व आलिही या इलाहल आलमीन। मां तो जी दरगाह में नबी पाक उन जे आल जे वास्ते सा दुआ तो गुरा। या रब्बल आलमीन मुझी खता ए लफ्ज़ के माफ फरमा। अल्लाह ताला जी जात फरमायो कद गफरतु लक या आदम व कैफ अरफ्त मुहम्मदन वलम अखलुक़हु। ऐ प्यारा आदम अलैहिस्सलाम तो मुझे हबीब पाक जे वास्ते सा दुआ घुरिया। मां रब करीम तुझी माफी जो ऐलान कयो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, शान मुस्तफा जिंदाबाद। प्यारा दोस्तों अल्लाह पाक फरमायो मुझा महबूब आदम मां पंजे महबूब जे करे तो के माफ फरमायो। व लेकिन कैफ अरफ्त मुहम्मदन वलम अखलुक। तो नबी करीम के किए सुञातो आ मूं त अञा उनके पैदा कोन कयो, दुनिया में मोकलियो ना है तो किए सुञातो। अल्लाह ताला के अर्ज कई मुझा मौला लम्मा नफख्त फीहि रूही
वरफ़अतु रासी वराईतु मक्तूबन अला कवाइमिल अर्श ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह ताला के अर्ज कई मुझा मौला जडे तो मुंह अंदर पांजे कुदरत वारी रूह फूकी ऐ मां पांजो अखियों खोलियो त मुंह जिया जो अखियों खोलियो त मुंह डिठो अर्श जे पीलरन ते अर्श अजीम जे मिनारन ते या इलाहल आलमीन तुझे नाले सा गड तुझे महबूब करीम जो नालो मुबारक लिखियल हो मुझा मौला पो मां समझी वयस त इन जो तुझी दरबार में वडो मकाम आ ऐ उन का अलावा जडे मां जन्नत में वियोस त मां डिठो जन्नत जे हर हूर जे पेशानी ते नबी पाक जो नालो लिखियल हो हर गुलमान जे सीने ते अल्लाह जे हबीब जो नालो लिखियल हो हर जन्नत जे वण ते नबी पाक जो नालो लिखियल हो हर जन्नत जे फल ते आमना जे लाल जो नालो मुबारक लिखियल हो मुझा मौला मां समझी वयस त इन हबीब जो तुझी दरबार में वडो मकाम ऐ मर्तबो आहे त रब्बुल आलमीन फरमायो ऐ मुझा प्यारा नबी आदम अलैहिस्सलातु वस्सलाम तो सच फरमायो आ जे कदे मां रब्बुल आलमीन पांजे महबूब के पैदा न करया हा त पांजो रब हुअण बेज़ाहिर को न करया हा। सुभान अल्लाह। आदम अलैहिस्सलाम ये जेको भी जग जहान मां बनायो आ पंजे महबूब जे करे बनायो उन हबीब जे करे बनायो ओ मुझा प्यारा मुसलमान बा उन हबीब जे करे रब्बुल आलमीन हियो जान पैदा फरमायो मुझे महबूब करीम जी दरबार माए शम्मा खातून जन्नत रदी अल्लाह ताला अन्हा मौजूदा हबीबल करीमल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजरत जिब्रील अमीन का पुछवा कम उम्र कया जिब्रील ओ प्यारा जिब्रील आज हिकड़ी गाल बुदा तुझी उम्र केतरी आ केतरो तो उम्र में आही अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पेरी तवा बुधायो मुझे हबीब करीम फरमायो मां तो के बाद में तो बुधाया तू पेरी बुधा अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुके एतरो याद है जो चौथे हिजाब में जदे अजा जमीन कौन हुई आसमान कौन हो अर्श अजीम भी कौन हो चौथो हिजाब हो बेतैसा फरमाए दुआ साहिल जा सिंगार अन डिठा अग हुया नका कुन फयकून हुई न हुई भी पचार न केस जो न के चंडो न हुई तो ही दे तवार तने मोहब्बत सान बिहार लाया ई लतीफ चए सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा प्यारा महबूबा चौथे हिजाब में हिकड़ो सितारो चमकदो हो जे कदे उहो सितारो चमकंदो हो त 70,000 साल ताईं चमकंदो पियो हो जे कदे उहो सितारो लही वञे त 70,000 साल ताईं कोन उभरंदो हो। मुंहिंजा प्यारा महबूब उन सितारे के लहंदे उभरंदे मां जिब्रील अमीन 72,000 मर्तबा ॾिठो आ। मुंहिंजे प्यारे महबूब करीम जिब्रील जे मुंह में न्यारे पान करीम फरमा लगा वा इज्जत रब्बी अना ज़ालिकल कौकब। ओ प्यारा जिब्रील मुखे रब करीम जो कसम आहे वो चमकंदड़ सितारो जेको चौथे हिजाब में तो ॾिठो हो वो को सितारो ॿियो कोन हुयो वो सितारो मां मोहम्मद मुस्तफा हुयसि। सुभान अल्लाह। केर उन महबूब जी हकीकत समझे जिब्रील के फरमाए तो वो सितारो आऊं
जिब्रील चो किबला तवा पान फरमायो हा ओ जिब्रील तो उन सितारे के 72,000 मर्तबा डिठो आ हाने जे कदे उनके दिसंदे सुञाणंदे या न अर्ज कई या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मां किया कोन सुञाणंदस मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजो अमामो शरीफ पंजी पग मुबारक पंजी दस्तार मुबारक जो मथे खया त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पेशानी में वो चौथे हिजाब वारो सितारो चमके रयो हो। जिब्रील अर्ज कयो साईं ये तवा तो या रसूल अल्लाह तवा चमकंदा हा त 70,000 साल लही वेंदा हा त 70,000 साल किदा तवा लेंदा मुझे महबूब करीम फरमायो जिब्रील मां मुस्तफा करीम जे नूर के अल्लाह ताला जी जात बा बरकत पैदा फरमायो आ चमकण जे ला पैदा कयो आ मां लहण जे ला जाओ को नया रब करीम इन पूरे जान के मां मुस्तफा जे खातिर चमकायो आहे। सुभान अल्लाह। जिब्रील मुखे जो रब्बुल आलमीन पंहिंजो महबूब बनायो आ त मांखे लहण जे ला रब पैदा कोन कयो मुखे चमकणी चमकण ला पैदा कयो आ। या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह असा जा मां पी तवा ता कुर्बान मुझा प्यारा महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम चौंदा हा असा हा बचौंदा या रसूल अल्लाह तो ता असा जा मां पे कुर्बान महबूबा वा केर आयो मुझे पाक महबूब करीम फरमाइंदा हा ऐ मुझा प्यारा गुलाम अवा मां के भी ताकत ना हो जो मां मुस्तफा जी हकीकत के समझी सके मां मुस्तफा जी हकीकत जे कदे समझंदो आ त रब करीम समझंदो आहे। सुभान अल्लाह। जिब्रील अर्ज कयो साईं तवा हा फरमायो हा जिब्रील जो सितारो ॾिठो मुतमिन नबी पाक का वज़ात वरते या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह पो तवा 70,000 साल नजर कोन ईंदा हा केॾा वेंदा हा मुझे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ प्यारा जिब्रील रब्बुल आलमीन सब का पेरी पेरी मां मुस्तफा के पैदा कयो आहे मुझे करे अल्लाह पाक जग जहान जोड़ियो आ पोजे मालिक जेका नेमत कया त हुकमातन जो शुक्र अदा कयो वने प्यारा जिब्रील रब करीम मुझे खातिर ये जहान जी बज़म सजाए आहे त मुझे मता लाजिम आहे मां अल्लाह जो शुक्र अदा करा ओ प्यारा जिब्रील पो शुक्राने तौर पर मां अल्लाह जी दरबार में नफल पढ़दो हुयस जे कदे मां क़याम कंदो हुयस त 70,000 साल के क़याम में लगंदा हा जे कदे मां मुस्तफा सजदे में हलियो वना त मां मुस्तफा जो सजदो बिन 4 6 8 9 12 14 तस्बीह वारो को न होंदो हो बल्कि मां मुस्तफा के एकड़े सजदे में 70,000 साल लगंदा हा। सुभान अल्लाह। एडा मो रब जी दरबार में सजदा कया उन महबूब करीम के अल्लाह ताला जी जात इन रब्बिल अव्वल शरीफ जे महीने में पैदा फरमाए तवा सा गुनाहगार न मुके पो उन पंहिंजे महबूब जे नूर के अल्लाह ताला जी जात मुख्तलिफ अंबियान में मुख्तलिफ पुश्तन में मुख्तलिफ पेटर्न में अल्लाह पाक उनके मुंतकिल कयो मुझे महबूब फरमाए तो मुझे नूर के अल्लाह ताला पाक पेटर्न ए पाक पुश्तन में मुंतकिल फरमाए पान करीम फरमायो रब्बुल आलमीन ने जान में इंसान बनाया पो उनमें कबीला बनाया कबीलन में अल्लाह तबारक व तआला जी जात बाबरकत मखसूस कबीला बनाया उन मखसूस कबीलन जो भी जो सरदार कबीलो आहे उन सरदार कबीले सा मां मोहम्मद मुस्तफा जो ताल्लुक आहे
उन सां मां ताल्लुक रखंदो आहियां। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो, तुंहिंजे मुंहिंजे महबूब करीम जो नूर मुबारक मुंतकिल थींदे थींदे कॾहिं आदम अलैहिस्सलाम जी पेशानी में, कॾहिं शीस अलैहिस्सलाम जी पेशानी में, कॾहिं इब्राहिम खलीलुल्लाह जी पेशानी में मदीने वारे मीर जो नूर मुबारक अची वञे त मुंहिंजा प्यारा दोस्तो उन ते नारे नमरूद हराम थी पवंदी आहे। हज़रत मूसा कलीमुल्लाह जे लठ में मुझे हबीब करीम जो नूर मुबारक अची वञे, मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो दरिया बोड़े न पियो। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जी अंगूठी मुबारक में मुझे महबूब करीम जो नूर मुबारक अची वञे त अल्लाह जो महबूब ही अंगूठी जमीन ते रखे त जिन इंसान जेका भी मखलूक आ सारी मखलूक सुलेमान अलैहिस्सलाम जी खिदमत में होंदी हुई। अल्लाह ताला उन महबूब करीम के इं मुंतकिल कंदे कंदे इहो नूर मुबारक मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे 8 या 9 पुश्त में महबूबन जो हिकिड़ो ॾाॾो आहे जंहिंजो नालो आहे हज़रत नज़ार। छा नालो आहे? हज़रत नज़ार। हज़रत नज़ार। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो, जॾहिं नज़ार जे पेशानी में नबी पाक जो नूर मुबारक आयो आ, 200 साल उम्र हज़रत नज़ार जी थी आ। हिकड़े ॾाड़े पंहिंजे पुटन के घुराए करे मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो नसीहत पियो करे, वसियत पियो करे ऐं पाण फरमा लगा मुंहिंजा जेके भी उठ आहिनि उन्हनि उठनि मां गोले गोले 100 उठ कढिया वञनि। मुंहिंजा प्यारा दोस्त बुज़ुर्गो उन 100 उठनि मां जेके भला उठ हा उहे उठ कढी करे हज़रत नज़ार मुंहिंजा प्यारा 100 उठ ज़बा कराया। 100 उठ ज़बा कराए उन जी दावत कराए आहे। मुझा प्यारा उन में लंगर पचाया। पूरे मक्के पाक में गिरदो नवा में दावत आमद नी वया। अचो हज़रत नज़ार अज लंगर कयो आ। हज़रत नज़ार अज खैरात जी मानी कई आहे। मुझा प्यारा दोस्तो अवा पान अंदाजो लगायो जिते 100 उठ ज़बा छा हुंदा उते केडी मखलूक के खुदा जमा थी होंदी। पूरी मखलूक जडे अचे जमा थिया। हज़रत नज़ार का पुछण लगा, नज़ार कर खबर यो तो छाजी खैरात कया है, केड़ी खुशी में तो खैरात कया। हज़रत नज़ार फरमायो अदा यो हिकड़े जो सवाल ना है, यो हर हिक जो सवाल आहे। अवा मानी खाए फारग चो इन का बाद में इन सवाल जो जवाब अवा के मिली पवंदो। सुभान अल्लाह। सबिन मानी खादी। हज़रत नज़ार छा कयो, हिकड़े जबल जे मथा चढ़ी बीठी जो ते हेठ माण्हू हा, आवाज न थे पहुतो। जबल जे मथे चढ़ी परवा लगो, ऐ मुंहिंजा साथियो मुंहिंजा गोठ वारो हाणे ॿुधो त इहो मां छा जी खैरात कई आहे। ये खैरात मां कया मुझे पुष्ट मजा मुझे खानदान मां हिकड़ो अल्लाह जो प्यारो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन दुनिया में ईंदो। जमीन ते उन जो नालो मोहम्मद होंदो, आसमान ते उन जो नालो अहमद होंदो, मुझे खानदान मां होंदो। पो रब तो जाने 5 पुष्ट में अचे 8 पुष्ट में अचे कदे अचे उन गाल जी मुके खबर काने का, पर एतरो पतो आहे उन जो हसब नसब मां नज़ार का मथे वींदो। मूसा मिली करे पो मथे गुजरंदो।
मानो चवण लगा नज़ार जेको 5-7 पुश्तो बाद में इंदो तोके की खबर पे तोके के बुधायो पान फरमांदा त मुझे मां जडे काबतुल्लाह शरीफ जो तवाफ कदो आया त मुझे पेशानी में जडे रुकने यमानी जे मां सामो पहुंचदो आया त मुझे पेशानी मां एकड़े नूर जी लाइट निकरंदी आ जेका आसमान ते वेंदी आहे वरी जो आसमान का मोटंदी आ त उन जी रोशनी जे करे पूरी दुनिया रोशन मुनव्वर बनजी पौंदी आ ऐ मां पांजे कनन सां ॿुधंदो आहियां को चवण वारो चवंदो आहे मुंहिंजा महबूबा जे कॾहिं तोखे पैदा न कयो वञे हा त मां रब करीम पंहिंजो रब हुअण बे ज़ाहिर को न करियां हा। नारे तकबीर नारे रिसाला अज़मत मुस्तफा। प्यारा दोस्तों हज़रत नज़ार फरमा लगा तब को चवण वारो चवंदो आ मुंहिंजा महबूबा जे कॾहिं तोखे पैदा न करियूं हा त मां रब करीम पंहिंजो रब हुअण बि ज़ाहिर न करियां हा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तों बुजुर्गो पाण फरमा लगा अरे मुझा साथियों मुझा दोस्तों वो महबूब हिन दुनिया में ईंदो पोइ जेके खुश नसीब होंदा उहे उन जा उम्मती थींदा उहे उन जो ज़ियारतूं कंदा उहे उन जा मिलाद कंदा उहे उन जा लंगर पचाईंदा। मां नज़ार अॼु ही मिलाद करे तो छॾियां अॼु ही उर्स करे तो छॾियां ऐं अर्ज़ मो करे छॾियो या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह दुनिया में कॾहिं ईंदा उहा त रब के ख़बर आहे पर मुंहिंजा प्यारा महबूबा मां अवां जे ॾाॾे हज़रत नज़ार अॼु ही तुंहिंजो मिलाद करे छॾियो आहे। मां अॼु ही तुंहिंजो मिलाद करे छॾियो। प्यारा दोस्तों जंहिंजी पुश्त में जंहिंजी पेशानी में अल्लाह जे हबीब पाक जो नूर आयो पे ओ दुनिया में मुमताज है आला मर्तबे ते फाइज थिंदो पे जे जे वटियो नूर आयो। हजरत अब्दुल मुत्तलिब जी पेशानी में नूर चमकियो त अरब जा वडा वडा सरदार हजरत अब्दुल मुत्तलिब रज़ियल्लाहु ताला अन्हु सां कलाम कोन गालाए कोन सघंदा हा। प्यारा दोस्तों बुजुर्गो इहो नूर मुंतकिल थी करे हजरत नबी पाक जे वालिद मोहतरम हजरत सैयदना अब्दुल्ला जे पेशानी मुबारक में आयो आ। हजरत अब्दुल्ला बा अखलाका बा किरदारा हसीना खूबसूरता नूर मुस्तफा जो पेशानी में आयो आ त अञा हुस्न वधी वियो आहे। जेको नूर के सुञाणे थो उन जे चेहरे में नूरानियत अची वञे थी ऐं जंहिंजी पेशानी में अल्लाह पाक नूर चमकायो हूंदो उन जो केॾो शान मकाम मर्तबो हूंदो। यार वधीक तव्हांजी मर्ज़ी आ पोइ हक़ जी ॻाल्हि करियो या ना हक़ जी ॻाल्हि करियो। आउं त चवां थो किताब क़ुरान हदीस त बाद में आसानी सां फैसलो करे सघिजे थो। जेको नूर के मञण वारो आहे जेको नूर जो मुनकर आहे ॿिन्हिनि खे पाण में विहारे पोइ तव्हां के काफ़र खां पुछो के वाणीअ खां पुछो ॿुधा त कंहिंजो चेहरो ज्यादा रोशन आहे। ख़ुदा जो कसम वाणियो बि जेको मुंहिंजे महबूब जो मिलाद मल्हाईंदो हूंदो त हुन जे बारे में चवंदो हिन जो चेहरो नूरानी आहे। नारे रिसाला नारे रिसाला उलमाए सुन्नत। मुझे महबूब करीम जे वालिद साहब जी पेशानी जो नूर मुस्तफवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो साईं फरमाइंदा त हज़रत अब्दुल्ला रज़ियल्लाहु ताला अन्हु हलंदा हा त जॾहिं गर्मी थींदी त मथां बादल सायो कंदा वण हेठा वहन सुकल वणी आनन फानन फौरन सब्ज सरसब्ज थी वेंदी छा करे बीहंदे ऐं जेके राहिब हा उन्हनि खे ख़बर पइजी वई त मक्के पाक में हिकिड़ो अल्लाह जो महबूब अचण वारो आहे। हिकिड़ो
बासे तखलीक कायनात अचण वारो आहे, एकड़ो अल्लाह जो हबीब अचण वारो आहे, जंहिंजे करे रब करीम हे जग जिनसार बनायो। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो ॻाल्हि हलंदी रही आ। महबूब करीम अलैहिस्सलातो वस्सलाम जे आमद जो बिशारतो मिलंदो रहियो। हजरत अब्दुल्ला जे पेशानी में जॾहिं मुंहिंजे महबूब जो नूर मुबारक आयो आ त हजरत अब्दुल्ला जे हुस्न में इजाफो थी वियो आ। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो मक्के जे सरदार जी न्याणी आहे, अमीर कबीर माई आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो उन जी नज़र हिक मर्तबा जॾहिं हजरत अब्दुल्ला जी पेशानी मुबारक ते पई आ, हजरत अब्दुल्ला जी पेशानी दिसी करे हैरान परेशान थी वई ऐं उहा माई पढ़ियल हुई। उनखे ख़बर हुई त अल्लाह पाक हजरत अब्दुल्ला जी पेशानी में मदीने वारे ताजदार जो नूर मुबारक रखियो आहे। उन हिकड़े ॾाड़े हजरत अब्दुल्ला खे ॾिठो, ॿिए ॾियारे हजरत अब्दुल्ला जो मक्के पाक जी गली मां गुजरियो तो उन सरदार जी न्याणी हजरत अब्दुल्ला खे ॾिठो ऐं पंहिंजी बानी खे सॾ कई। पाण घर जी छत ते बीठी बानी आई जी छा हुकुम आंगर जो इशारो करे चयो यो सामू जो को बाजार मां नूरानी चेहरे वारो माण्हू अचे पियो न ॿुड़ा वठी बानी वैया हजरत अब्दुल्ला के वठी आई। पाड़े जा माण्हू आ सुञाणदा जी मुझा प्यारा तवा को माचिन जो गोठ है इस्मालानी जो गोठ हिक ॿिए के सुञाणदा आयो रिश्तेदारिया। मक्के में रहंदा शहर हिकड़ो हो गोठ हिकड़ो हो सुञाणदा। माई चवण लगे अब्दुल्ला तोखे ख़बर आ? पाए साईं फरमा लगा केड़ी? माई चवन लगी मां मक्के जे सरदार जी न्याणी आया। फरमा लगा ख़बर आ? अब्दुल्ला मक्के जा जेके भी बाग आहिन उहे सभई मुझे बाबे जाइल। साईं फरमा लगा ठीक आ ख़बर आ मुखे। अब्दुल्ला मक्के जी बाजार इनमें अक्सर दुकान मुझे बाबे जाहिल। फरमा लगा जी हाँ बिल्कुल तुझे बाबे जाहिल। ओ अब्दुल्ला तो के ख़बर आ मुझो को भा भेण नाहे, मां माइटन जी अकेली न्याणी आया। अब्दुल्ला फरमा लगा इया भी ख़बर आ बुधा तो जो मतलब है मकसद छा है, छा चवण चाहिए थी? माई चवण लगी अब्दुल्ला मां तो के इयो थी चवा जे कने तू मोसा शादी कर मां तुझी थिया तू मुझो थी ऐ जैसे बाबो हयाता ठीक आ। जदे बाबो वफात करे वींदो बाबे जी मिल्कियत जी वारिस आऊं थींदस। ओ अब्दुल्ला ये मक्के जा बाग, ये मक्के जो बाजारों, ये मक्के जी जायदाद ओ प्यारा अब्दुल्ला सारे तुझे खाते अची वेंदी। लालच बुरी चीज आ, लालच इंसान के विञाईंदी। लेकिन हजरत अब्दुल्ला रदी अल्लाह ताला अन्हु को आम शख्सियत कोन हुई। अल्लाह जे महबूब करीम जो वालिद साहब पान फरमा लगा माई साहब गाल तो सुठी कई आ, मो भी शादी कोन कई आ, पर हान तकड़ कोन कभी ऐं बाबे खां पुछां तो जी मुझो बाबू चवंदो मां अब्दुल्ला इए कंदुसि। हजरत अब्दुल्ला रदी अल्लाह ताला अन्हु सुभान अल्लाह। अल्लाह पाक तवां असांखे जे नौजवान नस्ल के अहिड़ी सोच नसीब फरमाए। अजकल नौजवान नस्ल कोशिश ये कदो त असां पंहिंजनि मां शादी न करियूं, असां 12 शादी करियूं, फैशन ही माई हुजे। प्यारा दोस्तों मुझे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त पंहिंजनि मां शादी कंदा। असां अर्ज़ कयो या रसूल अल्लाह पंहिंजनि जो फ़ाइदो? पाण फरमायूं
पंजन जो फायदो यो आ एक तवा जो खून होंदो अवा जो रत होंदो बी गाल त अवा जे पंजन में शादी कंदा ज़ाहिरा इंसान गरीब थींदो आ कदे कने एड़ा हालात भी अची वेंदा जो बादशाह भी पिनण जे बराबर थी वेंदा जे कदे न पंहिंजी हूंदी त दुख सुख में तोसां गॾु हूंदी दुख सुख में तुंहिंजो साथ ॾींदी तो वट जे कदे न होंदो तो तुंहिंजी पंहिंजी हूंदी कंहिंजी मामे जी धीअ हूंदी कंहिंजी चाचे जी धीअ हूंदी कंहिंजी मासात हूंदी कंहिंजी पुफाट हूंदी पो तो वट जे कदे न होंदो त पंहिंजन मां बि खणी तोखे खाराईंदी प्याराईंदी पे ऐं बी गाल जे कदे तोखां का अहिड़ी ग़लती थी पई या तुंहिंजो के अहिड़ी कमी पेशी हूंदी तब भी उहा ॻाल्हि कदी त पंहिंजन में ॻाल्हि कदी तुंहिंजन पंहिंजन में ॻाल्हि कदी तुंहिंजा पंहिंजा जे करे हूंदा तो वरी बि तुंहिंजे मथां पर्दो रखी छॾींदा पर जे करे धारी हूंदी जेसी ताईं तो वट माल पानी हूंदो खाईंदी जॾहिं माल पानी खुटंदो तॾहिं विझंदी थेलो कुले में चवंदी वञा थी कलंदर जी ज़ियारत करण तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाण कई मायूं छह ॿार छॾे भॼी वई 8 ॿार छॾे मायूं भॼी वई मिसाल आहे पर जे सोट मासात हूंदी केॾां वेंदी चवंदा मरंदो वरी बि मुक़ाम में ईंदो केॾां वेंदी मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त पंहिंजन मां शादी कंदा करियो पंहिंजन खे अहमियत ॾींदा करियो ऐं हीअ हक़ीक़त भी जिन माण्हुनि जा रिश्ता पंहिंजन मां थियल अल्हम्दुलिल्लाह उते सुकून ई सुकून हूंदो आहे अमन ई अमन हूंदो आहे मां चवंदो न जे करे असां पोइ पंहिंजी ज़िंदगी नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़िंदगी अल्लाह जे हबीब जे फरमान मुताबिक़ गुज़ारियो त असांजी ज़िंदगी में इनकलाब अची वेंदो पर असां के दुश्मन जो तरीक़ो पसंद आ पर रसूलुल्लाह जो तरीक़ो पसंद ना है ये सिर्फ इल्जाम ना है हकीकत आ सबको मानू पंहिंजो एहतसाब करे त असां 24 कलाकनि में केतिरो नबी जी शरीयत ते अमल करियो था केतिरो असां नबी जे मुखालिफन दुश्मनन यहूदी नसारा जे तरीक़े ते अमल करियो था प्यारा मुसलमान भाईरो पान करीम फरमायो त पंहिंजन मां शादी कंदा करियो पंहिंजन के अहमियत ॾींदा करियो पंहिंजा पता मामूली शइ थोड़ी ये तुंहिंजो जेको खानदान तुंहिंजा चाचा तुंहिंजा मामा तुंहिंजो मासियूं तुंहिंजा भाइर तुंहिंजूं भेणूं तुंहिंजा भाईचा तुंहिंजूं भाइटियूं ये खानदान खे आम न समझ इन खानदान जो भी कयामत जे ॾाढी पुछा थींदी तॾहिं तो कुमार हिकिड़े माण्हू खैरात कई त मुंहिंजा प्यारा दोस्त बुजुर्गो खैरात में भले उन केतिरा भी पैसा खर्च कया हुजनि छा भी कई हुजे पर जे करे उन जे पाड़े में उन जे अजीजन करीबन में उन खैरात जो को हकदार हो उन के कोंडनो बाहर वनी दई शरी मसलन तवा जे कुमाचन जो गोठ में तुझी भेण गरीब आ तुझो भा गरीब आ तुझो मामो गरीब आ तुझो चाचो गरीब आ तो ज़कात कढी ओए ज़कात जा पैसा तो इनन के कोन ना वनी बेले जे शहर में तो ना तो ज़कात कबूल कोन पवंदी आ पेरी पंजन के सा भलाई करनी आ भेण मुझे महबूब करीम फरमायो जिंजी भेण हुजे वो पांजी भेण सा सुठो रवैयो इख्तियार करे पांजी भेण जे मथा शफकत जो हथ रखे बाबो वफात करे पांजी भेण जी तरबियत करे उनके सुठी तालीम दे उनके सुठे घर में उन जो रिश्तो कराए सुठे घर में उन जो रिश्तो कराए रिश्ते का बाद महीने में साल में 3 महीनन का पो हफ्ते का पो 15 ॾींहंनि का पो पंहिंजी भेण जे घर चक्कर लगाईंदो करे कदे उनके 50 रुपया ॾेई छॾे कदे उनके 10 रुपया ॾेई छॾे कदे उनके 100 रुपया ॾेई छॾे इन इरादे सां त छा आहे छा भी आहे पर जे पेट मां मुझी भेण परवरिश वरती आ उन पेट में मु भी परवरिश वरती आ जे बाबे जो खून इन भेण जे जिस्म में आ उन बाबे जो खून मुझे जिस्म में भी आहे
जे अम्मा जो खीर इन भेण जे पेट में आ उन मां जो खीर मुझे पेट में भी आहे। मुझे हबीब फरमायो एड़ो हुस्न सुलूक जेको पंहिंजे रिश्तेदारन अजीजन करीबन सा कंदो पंहिंजी भेण सा कंदो अल्लाह पाक उन जे 7 पीढ़िन मां गुरबत के परे भजा छड़ी। हुस्न सुलूक का मामूली शय थोड़ी है। कतई तालुकात नंढड़ी नंढड़ी गाल ते तोसा खाइण पीअण खत्म। नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम एड़े माण्हू जे मथा लानत कई। पान फरमायो जो कि कत तालुकन ता अल्लाह पाक तालुक जोड़न जो हुक्म कयो आ। जेको तोड़ींदो वो मां मोहम्मद मुस्तफा खां भी टुटी वेंदो त रब खां भी टुटी वेंदो। मुसलमानो तोड़न न सिखो, जोड़न सिखो। इख्तिलाफ राय थींदी आ, हर जगह थींदी आ। ब बर्तन हुंदा उहे भी पाण में लगंदा है। पाड़े में, गोठ में, घर में इख्तिलाफ थी वेंदो आ, पर उन इख्तिलाफ के अना जो मसलो न बनाईंदा कयो। उन इख्तिलाफ के अना जो मसलो न बनाईंदा करो। तो हुन मूंखे हीअं चयो जेको बि चई। मुझे महबूब फरमायो त जेको मुसलमान के मुसलमान सां ज्यादती करे या ब मुसलमान पाण में नाराज हो जन के गाल था पो उन्हनि मां अगर आई करे जेको वनी पंहिंजे मुसलमान भा के परचाईंदो मां मुबारक तो ॾियां उहो सब का पेरी जन्नत में वेंदो। नबी सी फरमायो बिन मुसलमान जो पाण में इख्तिलाफ थी, मसलन खुदा न करे मुझो ऐं साईं हाफिज मौलाना अली नवाज जो मोहम्मद नवाज जो पाण में इख्तिलाफ थी पए पो आऊं चवां तो बाबा गलती तो हाफिज नवाज जी आए, पर चलो ठीक है आऊं वनी उन का माफी वठां थो। मु जेकॾहिं इहो जज्बो रखी वञो उनखे चयो त हाफिज साहब गलती तुंहिंजी आ, पर आऊं आयो हाणे तूं मूंखे माफ़ कर। मुझे महबूब फरमाए जेको इएं करे तो इंसान जी उम्र लिखियल आ, मां जे पेट में तकदीर लिखजी वई आ, पर जेको वनी पंहिंजे मुसलमान भा जो कसूर माफ़ कराईंदो आहे अल्लाह पाक उन जी 3 साल उम्र वधाए छॾींदो। उन जी उम्र वधी वेंदी आ। मुसलमानो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्मतियो रसूल दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका तालीम आहे उन जे मथा अमल करणो आहे। तवां सा महबूबन जी ये तालीम तो जोड़न सिखो, तोड़न न सिखो। प्यारा दोस्तों आप पंहिंजी गाल मुकम्मल करा टाइम पे थिए तो हजरत अब्दुल्लाह रज़ी अल्लाह ताला अन्हु माई के फरमायो माई बाबे का पूछिए चा। प्यारा दोस्तों बुजुर्गो मोटी कराया बाबा मां के अज मक्के जे सरदार जे न्याणी आफर कया दे खबर ख्याल छाए। पान फरमा लगा अब्दुल्ला तो जो त शादी वारो रिश्तो मां हजरत वहब जी न्याणी आमना सा तय करे छड़ियो आहे। अब्दुल्ला तो जो रिश्तो आमना सा थी वियो, बस सुबह परी रुखसती थी। हफ्ते का बाद हजरत अब्दुल मुत्तलिब हजरत अब्दुल्ला के फरमाए अब्दुल्ला हाने हिकड़ी शादी तो मुझे फरमाइश ते कया, मुझे ख्वाहिश मुताबिक कया, हाने तोखे इजाजत जे करो सरदारानी तो सा शादी करे तो वनी कर। साईं आयो दर ठुकाया, माई पुछवा केरा दरवाजे ते। पान फरमा लगा ना अब्दुल्ला बिन अब्दुल मुत्तलिब। प्यारा दोस्तों माई साहबा 7वीं मंजिल ते बैठे हुए, 7वें पहाड़ ते बैठे हुए। उता डोड़ंदे हेठ आई आ। पेरी मुझा प्यारा 7वीं का 6वीं ते 6वीं का 5वीं मंजिल हुई। डोड़ंदे तय कदे जने दरवाजे ते अची पहुती आ, हिय जो दरवाजो खोलई आहे हजरत अब्दुल्ला जे मथा नजर पया। मथे का पेरल का मथे ताईं निहारे अखिन मां लुढ़क वही प्यार फरमा लगी अब्दुल्ला हिकड़ी गाल सच्ची ॿुधा।
फरमा लगा पुछ केड़ी जी जरे तुझी मुझी मुलाकात थी हुई उनका बाद में तो शादी तक कोन कई आहे पान फरमा लगा कूड़ कोन गालाए बो शादी कर या न कर तुझी मर्जी आ पर मां बाप जी शहजादी हजरत सैयदा आमना सा निकाह कयो आहे माया तबदी अर्ज कयो अब्दुल्ला तो के इजाजत हाने मां तो सा शादी नथी करया पान फरमा लगा कल तबाग पे दिने दुकान पे दिने छाती वयो थे अब्दुल्ला आया फरमा लगे अब्दुल्ला मां तो ते आशिक कोन होयस तुझे पेशानी में जेको महबूब जो नूर चमकी रहो हो मुझे ख्वाहिश हुई त ये सादत मुखे मिले पर अल्लाह पाक ये नेमत सैयदा आमना के बख्शी आहे मां हजरत आमना के मुबारक थी पेश करया अल्लाह ताला तवा साखे मदीने वाले शहनशाह जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए मिलाद करने वारो आखिर में आऊं त गाल वही कंदुस त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके पूरी नेमतूं मिलियूं आहिनि उन हबीब जो मिलाद जो यो मकसद कोने त तां असां सिर्फ लंगर खाऊं रेलू कढूं मोटरसाइकिल दौड़ायूं बस ये नबी जी शरीयत ते अमल थी वियो न नबी पाक के जेकॾहिं राज़ी करण चाहियो था तो नमाज जो इंतजाम करियो नबी पाक के राज़ी करण चाहियो था तो दिलिन मां बुग़्ज़ कढो नबी पाक के जेकॾहिं राज़ी करण चाहियो था तो रसूलुल्लाह जी तालीमात जे मथा अमल करो मुसलमानो नमाज पढ़ो अदा नमाज पढ़ो अल्लाह जो फर्ज है यार जिंदगी ते को भरोसो करो अल्लाह किथे शाम थी वने कल चोरी असा जो ठट्टे डा वाक्यो थियो दरगाह जो मेलो हो मानू व्या पे 250 मानू लांच में होड़े में चढ़े व्या पे लांच कलठी थी 50-60 मानू दरिया जे नजर थी बुढ़ी वा शहीद नौजवान अज भी गाड़ी में आयुस पे यकीन करो नौजवान जो तस्वीर जरे फेसबुक ते मु डिठियो मुझे वार वार कांडार थी नौजवान को 18 साल जो को 22 साल जो को 28 साल जो अदा वठ वठा लगी पया ए हथा दब जा बधाई थो मेहरबानी करे मुझा पिरी मुझा भा बिलखुसूस नौजवान नमाज जो इंतजाम कर हज़रत अली सी फरमाता जवानी जो नफल एकड़े पासे पोड़ा पे जा 70 नफल एकड़े पासे रब करीम मुझी तवाजी हाजिरी कबूल फरमाए वमा अलैहि इल्लल बलाग रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसना व क़िना अज़ाबन नार या इलाहुल आलमीन जो कुछ जिक्र खैर जो तिलावती नाशरी थी बाद में मां हजर खैर खैरात कयो विदो कबूल मंजूर फरमा या अल्लाह जो को मिलाद पाक मास्टर अब्दुल रशीद वहीद मुराद अब्दुल खालिक अहले मौला जी तरफा मुनक्किद कयो वियो मौला पंजी बारगाह में कबूल मंजूर फरमा इलाहुल आलमीन पंजे हबीब जे सदके जिन तुझे महबूब जो मिलाद कयो उन जी दुनिया आखिरत के आब सर सब्ज शादा फरमा या रब्बल आलमीन असा जेके शरीक चाहियो असा सभिन जी शिरकत कबूल फरमा बीमारन के शिफा नसीब फरमा अब्दुल रज़ाक जी घरवारी के शिफा कामिला अजला अता फरमा मौला करीम मौलाना मोहम्मद हाशिम के शिफा नसीब फरमा सेठ चाचा मोहम्मद अयूब के शिफा कामिला अजला अता फरमा इलाहुल आलमीन हितां जे इलाके के सर सब्ज शादा बना नबी पाक जो इश्क मोहब्बत व अदब नसीब फरमा गुलामी रसूल में जिंदगी गुलामी रसूल में मौत अता फरमा रब्बना आतीना फिद दुनिया हसना व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व सहाबिहि आमीन बिरहमतिका या अरहमर